एहतिजाजी धरने में मौजूद आहियूं। नशर फरोज़ प्रेस क्लब में सभिनी तंज़ीमुनि जा जेके मुलाज़िम आहिनि सरापा एहतिजाज आहिनि। हिननि जो जेको आहे चवणु त हीउ गवर्नमेंट सिंध जो कारो कानून असांखे मंज़ूर न आहे। वधीक चओ त अवाम खां हितां जे धरणे वारनि मुलाज़िमनि खां पुछो था त हिननि जो वधीक छा चवणु आहे। हिकिड़ी शइ पुछे थो त उनखे मिसलीड कयो थो वञे, त इन करे बिलावल भुट्टो खे बेवकूफ़ बनाइण जी कोशिशि न कई वञे ऐं असांजा मसइला हल कया वञनि, न त असां कराची जा रोड ब्लॉक कंदासीं। पहिरें त तव्हां साहिब पंहिंजा शुक्रगुज़ार साईं हुसैन साहिब जा शुक्रगुज़ार आहियूं, महिरबानी साईं। असांजो मुसलसल 2 खां 3 महीननि खां एहतिजाज हली रहियो आहे। अॻे दफ़े जॾहिं असां एहतिजाज ते कराची वियासीं असांखे जेको आहे प्रेस ते एहतिजाज करणु न ॾिनो, असांजो पुरअमन एहतिजाज न करणो, असांखे गिरफ़्तार कयो वियो। उन खां पोइ जेको आहे वरी असां लगातार हिते एहतिजाज कयो आहे। हाणे असांजो अॼु एहतिजाज हिते लगातार जेको आहे 5 तारीख़ ते हलंदो। 6 तारीख़ वरी असांजो बिलावल हाउस ते रुख कराची हूंदो। कराची इंशाअल्लाह धरणो ॾींदासीं। जेकॾहिं नोटिफिकेशन असांखे न ॾिनो वियो त पोइ असां वटि जेकॾहिं गवर्नमेंट A ऐं B ऐं C प्लान ठाहियो आहे ऐं जेकॾहिं असांजे लाइ रस्ता रोक थी त असां वटि बि A ऐं B प्लान ठहियलु आहे। असां रोड रस्ता सिंध उन महिल बंदि कंदासीं। तालिबान जेको असांजे टेंशन में कतल हुआ DRA अलाउंस अहिड़ा ॿिया मुतालबा आहिनि जेके असांजो उन साईं अशरफ ख़ासकलीअ जे निगरानी में उन जे ज़ेरे नज़र में असां पूरी सिंध में ऑल एम्प्लॉइज़ जेके आहिनि उहो CA जे प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहियूं। मां अपील कंदुसि बिलावल भुट्टे साहिब खे त तव्हांखे मरियम नवाज़ जी माना तकलीफ़ थिए थी, ॾुख थिए थो, एहसास थिए थो, उन लाइ असेंबली में जी बिल्कुलु। अवां ॾिठो त हिते अवाम जेको तमामु वॾे हिकिड़े एहतिजाज रैलीअ में बीठो आहे ऐं मौजूदु आहे। हिननि जो चवणु आहे त गवर्नमेंट जो जेको सिंध हुकूमत जो ज़ालिमाणो जेको इहो आहे नोटिफिकेशन माना मुलाज़िमनि जे जेको आहे सो दुश्मन नोटिफिकेशन उनखे असां रद्दा कयूं ऐं जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त असां कराची 6 तारीख़ वॾो धरणे जो ऐलान कंदासीं। कैमरा टीम सां गॾु बशीर हुसैन विस्तरो, काश न्यूज़ नशर।